अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ नया वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था। जावेद रिंदजी गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल में बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ शहरी एक्शन जे सॾ ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़बर मूजिबि नवावलीमोद जे मेन गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल में बुनियादी सहूलतुनि जी खोट ख़िलाफ़ प्रेस क्लब नवावलीमोद अॻियां शहरी एक्शन कमेटी के सदर यूसुफ रिंद, हाजी जाम कलोड़ो, सद्दाम कलोड़ो, SUP अगवान जानी खास के लिए एहतिजाजी मुज़ाहिरो करे मीडिया आॾे दाईंदे चयो त गवर्नमेंट प्राइमरी बॉयज़ स्कूल नवावलीमोद में फर्नीचर की खोट सबब 200 खां वधीक शागिर्द पटदे वेही सख़्त सर्दीअ में तालीम हासिल करे रहिया आहिनि। AC जा मासूम ॿार थधि सबब बीमार थी चुका आहिनि। उन्हनि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त स्कूल में बुनियादी सहूलतूं जल्द खां जल्द फराहम करे मासूम ॿारनि जे मुस्तक़बिल खे बचायो वञे। वधीक ख़बर अपडेट लाइ ॾिसंदा रहो 4 JDO न्यूज़।